कराचीअ में फीफा गोल प्रोजेक्ट 11 सालनि खां अधूरो पियल आहे, जंहिंजो कमु मुकमल न थी सघियो आहे। मीडिया मुताबिक़ फुटबॉल जी आलमी तंज़ीम रांदि खे हथी ॾियारण लाइ जाम पैसो बि ॾिनो, पर इन जो को फ़ाइदो रांदीगरनि खे न मिलियो आहे। जॾहिं त प्रोजेक्ट 11 साल गुज़रण बावजूदु मुकमल न थियण करे मैदान उजड़ियल आहे, जंहिंजी इमारत त तयारु आहे, पर उन में रिहाइशी कमरनि, कॉन्फ्रेंस रूम, किचन ऐं प्लेग्राउंड समेत सॼे प्रोजेक्ट में पाणी, बिजली ऐं गैस समेत का सहूलियत फ़राहम न थी सघी आहे। जेतोणीकि हिन वक़्त ताईं फीफा इन मद में करोड़े रुपया पाकिस्तान फुटबॉल फेडरेशन खे ॾिना आहिनि। होॾां पाकिस्तान फुटबॉल फेडरेशन जी नाअहली सबबि इमारत तबाह थियण शुरू थी वई आहे।